जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं गोगड़ू ऐं गजर जी पाणीअ वारी खटाइण, जेका सिंधियुनि जी ॾाढी फेवरेट आहे। सिंपल से दाल चांवरनि में बि इहा टेस्ट आणे वठंदी आहे। त अॼु असां ठाहींदासीं गोगड़ू ऐं गजर जी पाणीअ वारी खटाइण। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। गोगड़ू खणंदासीं ऐं उन सां गॾु खणंदासीं गजर। अगर पा गोगड़ू आहिनि त उन ते 100 ग्राम गजर खणणी आहे। क्वांटिटी घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। गोगड़ू खणंदासीं, उनखे चङी तरह धोई करे असांखे छिलणो आहे। गजर ऐं गोगड़ूअ जी जेका खटाइण ठहंदी आहे ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। त गोगड़ूअ खे छिले असां उन जूं नंढियूं नंढियूं फारूं ठाहींदासीं, यानी नंढनि नंढनि पीसनि में इनखे कट करणो आहे। गोगड़ूअ खे नंढनि टुकरनि में कटे करे पाणी में विझणो आहे। सो हिकु पीस मां 8 टुकर करे रही आहियां। गोगड़ूअ खे कटण खां पोइ असांखे इनखे टकाइणो आहे। टकाइण महिल इन में विझंदासीं असां लूणु। 5 मिंट असां इनखे टकाईंदासीं। हाणे खणंदासीं असां गजरूं। गजरुनि खे बि धोई करे असां उगी वठंदासीं, जीअं हिन में पाणी न हुजे। और इनखे बि लंबनि लंबनि पीसिस में असां कटे वठंदासीं। लॻभॻि 2 इंचनि जी लेंथ आहे। गोगड़ूअ खे टकाइण खां पोइ उन जो पाणी असां कढी वठंदासीं। पहिरियों त छाणीअ में विझंदासीं असां इनखे, जीअं इन जो पाणी जेको आहे बिल्कुलु निकिरी वञे। इनखे रखंदासीं थोरी देरि, जीअं सॼो पाणी निकिरी वेंदो। उन खां पोइ असां खणंदासीं हिकु बरनी साफ़ और सुकल हुजे। उन खां पोइ असां इन में विझंदासीं गोगड़ू जेके असां टकाया हुआसीं। टकाए थधो करण खां पोइ ई इनखे इस्तेमालु करणो आहे। गॾु इन में विझंदासीं असां गजर। इन खां पोइ विझंदासीं असां इन में पाणी एतिरो विझणो आहे जीअं इन में गोगड़ू ऐं गजर जेके आहिनि कवर थी वञनि। उन खां पोइ इन में विझंदासीं लूणु। हैड विझंदासीं इन में। ॻाढ़ा मिर्च। ॻाढ़नि मिर्चनि खां पोइ असां हिन में विझंदासीं पीली राई। पीली राई विझण खां पोइ असां हिन में विझंदासीं साई थूम। गजर ऐं गोगड़ूअ जी खटाइण, उन में साई थूम, इन जी ख़ुशबू जेका आहे ॾाढी बढ़िया हूंदी आहे और दाल चांवरनि में ॾाढो मज़ो अची वेंदो आहे। इनखे असां ढके करे रखी छॾींदासीं। लॻभॻि 2 खां 3 ॾींहंनि में इहा असांजी खटाइण जेका आहे तयार थी वेंदी। हीअ असांजी गोगड़ू ऐं गजर जी खटाइण तयार थी वई आहे, जेका लॻभॻि 10 ॾींहंनि ताईं असां इस्तेमालु करे सघंदा आहियूं, छाकाणि त इन में कंहिं बि प्रिजर्वेटिव जो इस्तेमालु न कयल आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगर तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।